रब तो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम। ए ईमान वारो तव्हांजे मथा रोज़ा फर्ज़ कया रमज़ान जा रोज़ा तव्हांजे मथा फर्ज़ कया विया आहिनि कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम जीअं तव्हां खां अॻुनि उम्मतुनि ते बि रोज़ा फर्ज़ कया विया तव्हांजे मथा बि मूं रब रोज़ा फर्ज़ करे छॾिया। साईं फरमाइनि था त रमज़ान जा रोज़ा अल्लाह तव्हां ते फर्ज़ कया आहिनि। रमज़ान जो जागण तरावीहूं पढ़ण मूं मुहम्मद पंहिंजी सुन्नत तव्हांजे लाइ बनाई आहे। पोइ चओ त रब जो फर्ज़ बि क़बूल आहे, मुस्तफ़ा जी सुन्नत बि ॻाल्हायो, महबूब जी सुन्नत भी कबूल आ, रब जो फर्ज भी कबूल आ। मुझा तेरी प्यारा पोजे को शख्स रोजा भी रखे रात जो तरावीहूं भी पढ़े तो अल्लाह ताला उन जो नालो बख्शल माण्हुनि जी जमात में लिखंदो। ओ मुझा दा ओ मिठा रमजान मुबारक जो जी चंड ॾिसबो हो न तो मुझा सोना हबीब मदीने वाला साईं इजाफी एहतमाम कंदा हा, इबादत खैरात इए कंदा हा जे तेज हवाऊं तूफान घुलंदा आहिनि त हर शइ उॾारे खणी वेंदा आहिनि। मदीने वाला साईं रमजान में खैरात इए कंदा हुआ। हाँ कंहिंखे रोज़ो रखायो इबादत आहे, कंहिंखे रोज़ो खोलायो इहा इबादत आहे। मुझा दोस्तों तव्हांखे रोज़े रखण वारे जेतिरो अजुर ऐं सवाब मिलंदो जे रखाईंदो खोलाईंदो त हाँ वो मुझा दोस्तों कंहिंखे खीर जे लप ते या खजूर जी गड़ी ते रोज़ो रखाए या खोलाए तब उनखे रोज़ेदार जेतिरो ई अजुर ऐं सवाब मिले थो। वो मुझा दोस्तों पोइ रमज़ान मुबारक जे महीने में जेका औरत रोज़ेदारनि जे लाइ मानी पचाए थी, गर्मी में काढ़े में सेरी अफ़तारी जे लाइ नंगर ठाहे थी, पाण बि रोज़ा रखे थी, ॿियनि खे रोज़ा रखाए खोलाए थी, अल्लाह ताला उनजे सारी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे थो। मानी पचाईंदे उनजे बदन मां पघर थो वहे, गर्मी जे करे पघर में बदन पुसी थो वञे, इन बदन तो रब दोज़ख जूं बाहियूं माफ़ करे छॾींदो। जेका औरत रमज़ान जा रोज़ा रखे, मेहमाननि जी ख़िदमत करे, क़यामत जे ॾिहाड़े बीबी मरियम ऐं बीबी आसिया सां गॾु जन्नत में दाख़िल थींदी। हाँ वो मुझा दा जेको कंहिं रोज़ेदार खे मुझा दोस्तों रमज़ान जे महीने में हिकिड़ो कपिड़ो खैरात वॻो हिकिड़ो ॾिए रब एवज़ में 70,000 जन्नत जा वेस पाराईंदुसि। हाँ जेको रमज़ान में कंहिंखे जुती खैरात में वठी ॾिए क़यामत जे ॾिहाड़े पुलिस रात तऊं जिते माण्हुनि जा पेर तिरकंदा, माण्हू जहन्नम में किरंदा गुनाहगार, पर जुती खैरात करण वारो रमज़ान जे महीने में पुलिस रात तां ईअं पार पवंदो जीअं खिवण जो तजलो थींदो। वदा जेको रमज़ान मुबारक जे महीने में गरीबन मिस्कीनन जी संभाल तो लहे, के हाजतमंद जी हाजत पूरी कयई, के मुश्किल वारे जी मदद कयई, अल्लाह ताला हिकड़ी नेकी जे बदले में 70,000 नेकिन जो सवाब उन जे दफ्तर में लिखाए। मुझा दोस्तों जेको रमज़ान जे महीने में कंहिंजी हाजत बरारी जे लाइ निकिरे थो न, पंधु करे जितो हलियो आहे वरी मोटी जेसी ताईं उन साॻी जाइ ते न अचे तेसी ताईं 70,000 फ़रिश्ता उन जे रहमत ऐं मग़फ़िरत जूं रब वटि दुआऊं घुरनि। हाँ वो मुझा दा रमज़ान मुबारक में जेकॾहिं खैरात कयो त ॿियनि महीननि जे खैरात खां वधीक अजुर ऐं सवाब, रमज़ान जे नफ़लनि जो सवाब ॿियनि महीननि जे फर्ज़नि खां बि वधीक आहे। मुझा दोस्तों त इहो मुबारक महीनो अल्लाह तबारक व तआला जल शानहू हिन उम्मत जे लाइ गनीमत जी मौसम आहे, गनीमत। हाँ इन महीने मुबारक में क़ुरान जी तिलावत घणी छा कबो, जेके भी कुरान जा पढ़ियल आयो घट में घट हिकड़ो टी हो, जे वधीक रब तौफीक दे त हर ॾहे में हिकड़ो टी हो, माना 3 टीह रमज़ान शरीफ में कुरान जी तिलावत कयो। मुझा दोस्तों इन सां गॾु रमज़ान मुबारक जे महीने में
अस्तगफार घणी पढ़ो, अस्तगफिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़म्बिन व अतूबु इलैह। या अस्तगफार घणी पढ़जे। रमजान मुबारक जे महीने में मुंजा दोस्तों कलमो शरीफ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो, ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ो भेरो कलमो पढ़े उन्हें जा 4000 कबीरा गुनाह रब बख्शे तो चले। घणा 4000 से भी कबीरा गुनाह हिकड़े भेरे कलमे पढ़ने से। अचो पोचो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो, ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।